इस्लामाबाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में इलेक्ट्रिक गाॾियुनि खे हथी ॾियण जे लाइ नवंबर ताईं गॾियल फाइनेंशियल मॉडल पेश करण जी हिदायत करे छॾी आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि इलेक्ट्रिक गाॾियुनि जे इस्तेमाल बाबति इजलास थियो, जंहिंखे ख़िताब कंदे शहबाज शरीफ़ चयो त मुल्क में बिजली सां हलंदड़ गाॾियुनि खे हथी ॾियण जे लाइ हुकूमत अवलियत जी बुनियाद ते क़दम खणी रही आहे। बिजली सां हलंदड़ गाॾियुनि मां पेट्रोल ऐं डीज़ल जी दरामद जी मद में नाणे जी बचत थींदी ऐं बिजली सां हलंदड़ गाॾियूं माहौल दोस्त बि साबित थींदियूं। शहबाज शरीफ़ इलेक्ट्रिक गाॾियुनि बाबति गॾियल फाइनेंशियल मॉडल पेश करण जी हिदायत कंदे लाॻापियल इख़्तियारनि खे नाणे वारी वज़ारत ऐं स्टेट बैंक सां मुशावरत जो चयो आहे। नेशनल इलेक्ट्रिक व्हीकल्स पॉलिसी नवंबर में मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।